वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अवांखे ॾींदासूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां लेफ्ट बंद जो दौरो कयो आहे। तफ़सील वरिता आहिनि। सेवण शहर खे ख़तरो हुयो, तंहिं करे मंछर खे कट हयो आहे। वॾे वज़ीर सैयद त सेवण शहर खे ख़तरो हुयो, उन जे करे खट हयो आहे। मंछर ढंढ में पाणी जी सतह 123 RL थी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मंछर ढंढ खे कट लॻायो वियो आहे। सेवण खे ख़तरो हो, उन करे मंछर ढंढ खे कट हयो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां लेफ्ट बंद जो दौरो करे तफ़सील वरिता विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो सेवण शहर खे ख़तरो हुयो, तंहिंजे करे मंछर खे कट हयो आहे। ख़बर अवां कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु त मंछर ढंढ में पाणी जी सतह 123 RL थी वई हुई, कट लॻायो वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद अली शाह जो चवणु सेवण शहर खे बचाइण लाइ कट हयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां लेफ्ट बंद जो दौरो करे तफ़सील वरिता विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त सेवण शहर खे ख़तरो हुयो, खे कट हयो वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह लेफ्ट बंद जो दौरो करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर त सेवण शहर खे ख़तरो हुयो, हयो आहे। मंछर ढंढ में पाणी जी सतह 123 RL खां थी वई हुई, इन जे करे कट लॻायो वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां लेफ्ट बंद जो दौरो करे तफ़सील वरिता आहिनि। सेवण शहर खे ख़तरो हुयो, तंहिं करे मंछर खे कट हयो आहे। वॾे वज़ीर शहर खे खतरो खे कट हयो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। जो दौरो कयो वियो आहे ऐं तफ़सील वरिता आहिनि। इन हवाले सां सेवण खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रियाज़ जमाली लाइन ते मौजूद आहे। जी रियाज़, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल जेको आहे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह अॼु जेको आहे सो मुख़्तसिर दौरे ते सेवण पहुतो आहे। वॾे वज़ीर जेको रिंग बंद आहे सेवण जो, उनजो बि दौरो कयो, जितां कट लॻायो वियो उनजो पिणु जेको फिज़ाई जेको सो मुआइनो कयो आहे। उन मौक़े जे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो सेवण शहर इंटरनेशनल हैसियत रखे थो, जिते मुख़्तलिफ़ शहरनि जा माण्हू रहनि था। सेवण शहर ऐं भान सैदाबाद खे बचाइण जे लाइ जेको आहे सो मंछर खे कट लॻाए ॾिनो वियो आहे। ऐं हुन खां पोइ जेको आहे हिन उते स्टाफनि खे ॿुधायो त कलंदर जी नगरी में जेको ॿियनि शहरनि जा माण्हू अचनि था ऐं हिन वक़्तु जेको मुसलसिल बंदि मंछर में जेको पाणी जो दबाव ऐं तेज़ हवाउनि जे करे जेके बंदि कपर कमज़ोर थी विया ऐं पाणी ओवरफ्लो थी वञणु लॻो। इन जे करे असांजी मजबूरी हुई, छाकाणि त सिंधु दरिया में पाणी जो चाढ़ बरक़रार आहे। जेसिताईं जेकॾहिं सिंधु दरिया में पाणी जो लिहाज़ नथो थिए, तेसिताईं जेको आहे सो मंछर जे पाणी खे जाइ ॾियणु ज़रूरी हो। उन खां इन चयो त सख़्तु हिदायतूं इरीगेशन अमले खे कयूं आहिनि ऐं पंहिंजे PP अॻवाननि खे कयूं त सेवण जो जेको रिंग बंदि आहे उन ते जेको आहे सो फौरन जो कमु तेज़ी सां कयो वञे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको आहे सो सिंध जेको सेवण शहर में बंदा आहिनि या जेके मंछर जेके बंदा आहिनि उते पिणु जेको आहे सो उनजो दौरो बि कयो आहे। जी ठीकु आहे रियाज़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त सेवण शहर खे ख़तरो, उन जे करे मंछर खे कट ॾिनो वियो आहे।